माथली मां ख़बर है अवां ताईं पहुचाएं पिया। मीर मोहम्मद सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ त माथली लॻो ॻोठ हाजी अब्दुल्ला शेख मी अलादाद इंटरनेशनल वेलफेयर फाउंडेशन पारां बरसात मुतासरीन में राशन बैग तक़सीम किया विया। उन मौके ते समाजी अॻवान मोहम्मद अली शेख ऐं कारी मोहम्मद हनीफ़ शेख चयो त अलादाद इंटरनेशनल वेलफेयर फाउंडेशन सिंध समेत पूरे पाकिस्तान में सैलाब मुतासरीन जी वाहुर कई है। जिथे भी मिसकीन माण्हू मुतासिर थिया आहिनि, हिन इदारे पारां अहिड़नि मुतासरीन खे टेंट राशन बैग मच्छरदानियूं फराहम कयूं वयूं आहिनि। उन खां सवाइ मेडिकल कैंपियूं पिण लॻायूं वयूं आहिनि, जेको सिलसिलो अञा ताईं जारी आहे। हिननि वधीक चयो त अलादाद इंटरनेशनल वेलफेयर फाउंडेशन हिकु समाजी इदारे सां गॾु मज़हबी पिण इदारो आहे। मस्जिदूं मदरसा जोड़ाइण, उते दीनी तालीम जो बंदोबस्त करण जा इंतज़ाम पिण कया वेंदा आहिनि। हिन दौर में अहिड़नि बहितरीन इदारनि जी अशद ज़रूरत आहे। अहिड़नि इदारनि जे क़याम सां न रुॻो ख़ल्क़ जी ख़िदमत थिए थी, पर दीन जी ख़िदमत पिण थींदी आहे।